अस्सलाम वालेकुम दोस्तों, तकरार ड्रामे जी ज़बरदस्त धमाकेदार नई किस्त जी कहानी तव्हांखे तफ़सील सां ॾींदो हलां। अचण वारे किस्त में आख़िर थींदो छा? नेक्स्ट एपिसोड में छा बख्शल खे वाकई पुलिस गिरफ़्तार करे वेंदी या शेरली खे इहो इक़बाल एसएचओ गिरफ़्तार करे वेंदो, या वरी बख्शल खे बख़्त वारा ॿाहिरियां पकिड़े वठंदा? छा नेक्स्ट एपिसोड में बिल्कुलु दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदासीं राणी ऐं बावल ॿई पीउ ऐं जेको धीउ आहिनि ये विड़ी पवंदा पाण में मीर जे करे, या वरी इन्हनि जा रस्ता अलॻि थी वेंदा। दोस्तों इन वीडियो के आख़िर ताईं ॾिसंदो ऐं जीअं तव्हांखे सॼी कहाणी सम्झ में अचे ऐं थी सघे त शायदि को सवेल यूट्यूब चैनल के भी ज़रूरु सब्सक्राइब कंदा, असांजे पेज के भी फॉलो लाइक शेयर ज़रूरु कंदा। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा, पहिरीं ॻाल्हि त बख़्त ऐं भावल ॿाहिरियां बि तंग थी हलिया वेंदा ऐं शेरली जेको आहे इहो बख्शल खे उतां छॾींदो ई कोन जेसि ताईं हू न वेंदा। पोइ जेको आहे बख्शल खे रस्तो ॾींदो, वक़्त वारा तंग थी हलिया वेंदा, इहा सलाह कंदा त इन खे पकिड़णो आहे, पुलिस जे हवाले न आहे करिणो। ऐं वक़्तु सिधो वेंदो पुलिस हाणे न जांच करण त मीर पकड़ियो वियो आहे या न, ऐं हू नवाब खान सां बि मिलण जी कोशिशि कंदो। ऐं जेको आहे राणी जेकी आहे उहा पंहिंजे पीउ खे चवंदी, मीर खे तूं नाक माराए थो, मीर जेको आहे मुंहिंजे भाउ जो क़ातिल न आहे, जेको आहे तूं हरभरो उन सां माराए थो, मां उन सां वापसि वेंदुसि। पोइ हिते सिधी ॻाल्हि कंदो आहे, भावल चवंदो आहे त हली वञि, मूंखे कंहिंजी परवाह न आहे, वञी मीर सां वञी रहो, कंहिंसां बि रहो, ऐं मूंखे कंहिं शइ जी परवाह न आहे, मां इन मीर खे ज़िंदा कान छॾींदुमि। हिते मतिलबु ॿई जेको आहे पीउ पंहिंजी ध्याणी खे जेको आहे ॾाढो कावड़जी पवंदा हिक ॿिए जे मथां, इन्हनि जा रस्ता अलॻि थियण ते बि अची वेंदा लेकिन अलॻि थींदा कान। दोस्तों इन ॻाल्हि ॿुधायां त बख्शल हिन टाइम वॾो मोरो आहे, बख्शल खे लिकिणो पवंदो हेॾे होॾे जिते किथे पोयों त पुलिस अथसि, लेकिन ॾुखियो बख्शल बि वठ ॾींदो, छाजे करे शेरल जे कुल्हे ते चढ़ियल आहे। बहरहाल अचण वारी किस्तनि में बहितरीनु सीन ॾिसण वटां मिलंदा। असांखे ॾींदा इजाज़त, सब्सक्राइब ज़रूरु कंदा।